घोड़ो मैदान में है बरसात सेठ सलीम आराई जो घड़ा जो कोई गाय बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। नाज़रीन असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं दरगाह ओलिया बेरमबरी जे मेले ते। मेले जूं जेके 3 ॾींहं वारियूं तक़रीबूं आहिनि उन में मच खां सवा मेले में घोड़नि जी दौड़ जा जेके मुक़ाबला कांटे जा थियनि था, जंहिंमें सॼी सिंध मां घोड़नि जा शौक़ीन पंहिंजा घोड़ा काए हिन दौड़ में शिरकत कंदा आहिनि ऐं शामिलु थींदा आहिनि। ऐं सिंध में नाले वारो घोड़नि जो जेको कंपेयर आहे, जंहिंखे घोड़नि जे कंपेयरिंग दौरान माण्हू शौक़ीन बि चाहींदा आहिनि ऐं हुनजी कंपेयरिंग खां सवा घोड़नि जी दौड़ अधूरी सम्झी वेंदी आहे। इलावर उर्फ़ कमांडो ख़ासकेली जंहिंजो तालुक़ु टंडो आदमशाह ज़िले सांगड़ सां आहे, सॼे सिंध में उहो मशहूरु आहे। घोड़नि जा जेके पंहिंजो जिथे बि मुक़ाबला थींदा आहिनि या घोड़नि जा जेके मेला सिंध में लॻनि था, उन मेलनि में बि जेको आहे सो उन जी शिरकत थींदी आहे। माण्हू हुनखे ॾिसी ख़ुशि बि थींदा आहिनि ऐं हुनजी कंपेयरिंग मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि ऐं घोड़नि जा शौक़ीन बि दिलावर कमांडो खां सवा घोड़नि जी दौड़ में शिरकत जेको आहे सो खे नामुमकिन सम्झंदा आहिनि। उन हवाले सां असीं अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं दिलावर उर्फ़ कमांडो ख़ासकेली सां। साईं, तव्हांखे कीअं शौक़ु थियो घोड़नि जो, त घोड़नि जी कंपेयरिंग कजे ऐं केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे इन फील्ड? पाण घोड़नि जो अनाउंसर आहे, दिलबार ख़ासकेली उर्फ़ दिलावर कमांडो टंडे आदम वारो जी। केतिरो तव्हांखे शौक़ु कीअं थियो इन में फील्ड में? शौक़ु साईं आऊं तक़रीबन 30-35 साल घोड़नि में हलियो आहियां, टपाली भॼायो आहे, सभु कमु कयो आहे। ऐं उन खां पोइ वरी तक़रीबन मूंखे हाणे 12-13 साल हिन घोड़नि जी अनाउंसमेंट में बि थी विया आहिनि। तमामु मूंखे घोड़नि वारा धणी जेके बि अमीर आहिनि सभु मूं ते महिरबान आहिनि। मुर्शिद बूरो पीर मखदूम गुलामुद्दीन ऐं असांजो सरदार हाजी मोहम्मद ख़ान जुनेजो साहिबु, इन्हनि जा जिथे बि मेला तक़रीबन थींदा आहिनि आऊं कंदो आहियां। ऐं घोड़नि वारा बि सभु इहो ई चाहींदा आहिनि दिलावर कमांडो हूंदो त हलंदासीं, मज़ो ईंदो। ऐं अलाह जी महिरबानी आहे, पंहिंजो आवाज़ु आहे, इन करे दुनिया खे वणंदा आहियूं। तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे जॾहिं घोड़नि जी अनाउंसमेंट कंदा आहियो, सवें घोड़ा पंहिंजो मैदान ते लहंदा आहिनि, दौड़ में शामिलु थींदा आहिनि, तव्हां घोड़े खे ॾिसी कीअं परख कंदा आहियो, कीअं ख़बर तव्हांखे पवंदी आहे? पहिरीं ॻाल्हि एडी साहिबु, इहो मुंहिंजो कमु आहे, छो त मूंखे इहे शयूं जे यादि न रखंदुसि त पोइ जीअं ॿिया अनाउंसर आहिनि पोइ उहो कमु हलंदो कोन। घोड़ो लहंदो, मूंखे पहिरीं ॻाल्हि घोड़ो सुञाणणो आहे, पोइ सुवार सुञाणणो आहे, पोइ धणी, पोइ उनजो शहर, पोइ ॻोठु इलाइक़ो, हर शइ जो नालो वठी उन वाज़े सां ॿुधाइणो आहे। ऐं इहो ई मुंहिंजो कमु आहे। इन करे ई आऊं हर माण्हू खे पसंदि ईंदो आहे, छो त पूरी ड्रेस सवली ॻाल्हि ॿुधणु सम्झण में अचे, इन करे मूंखे सभई भाईंदा आहिनि। सिंध में जेके घोड़नि जा पंहिंजो जेके जलसा थींदा आहिनि या मेला थींदा आहिनि, उनमें सॼे सिंध में किथे किथे तव्हां भला विया आहियो? सिंध खां सवाइ ॿाहिरि बि किथे विया आहियो? साईं, सिंध में मेला कया आहिनि, मूं ॿाहिरि अञा कोन वियो आहियां। बाक़ी सिंध पंहिंजी में दादू, थर, सांगड़ ज़िलो, मटियारी ज़िलो, जेके बि मेला आहिनि, खैरपुर में, उहे सभु मेला आऊं कंदो आहियां तक़रीबन। लतीफ़ सरकार जो मेलो, बैरमबरी जो, सखी जाम दातार जो, कैसर घोट जो, साईं तिला शाह जो, सूफ़ी सादिक शाह जो, मियाँ जान मोहम्मद जो, छछी हयात शाह पछमाई जो, शाह पंजो सुल्तान दादू वारो, इहे मेला सभु आऊं कंदो आहियां। घोड़नि जो शौक़ु जेको भला अॻु में जेको हूंदो उन खां हींअर वधे पियो, घटिजे पियो? जेके नवां शौक़ीन अचनि पिया उन में घोड़नि जे हवाले सां केतिरी ॼाण आहे? शौक़ु त हींअर तमामु अरूज ते आहे। शौक़ीन नवां इलाही थी विया आहिनि, अॻे कोन हूंदा। अॻे घोड़ा वधि में वधि मेले में ईंदा 30-35 ऐं शौक़ु घटि हो। हींअर उन हिसाब सां सवें खपती बि वधी विया आहिनि, सवें घोड़ा बि वधी विया आहिनि, तमामु खपत वधी वियो आहे हींअर घोड़नि जो। बाक़ी ॼाण जे हिसाब कजे त पुराणा जेके शौक़ीन आहिनि उन्हनि खे हर शइ जी ख़बर आहे, टोर जी, वारे में वञे पियो, चोताली में वञे पियो, हर शइ जी ख़बर आहे। ऐं तक़रीबन हींअर कुझु अहिड़ा बि असांजा जेके नवां खपती आहिनि जिन खे ख़बर नथी बि पए, बहरहाल शौक़ु घोड़ो जो धारीनि था त असांजी ॻाल्हि नालो हर शइ हले जीअं ॿियनि अमीरनि जो हले थी। ऐं इन इश्क जे करे सभिनी शौक़ु कयो आहे। घोड़नि जे शौक़ीननि जो तव्हां अंदाज़ो, तव्हांजी मेल मुलाक़ातूं, तव्हांजो शौक़ु आहे ऐं तव्हांजी फील्ड आहे, त घोड़नि जो जेको शौक़ीन आहे उन हिकिड़े हिकिड़े घोड़े ते केॾो ख़र्चु थिए थो? हिकिड़े हिकिड़े घोड़े ते घणा माण्हू आहिनि?
तक़रीबन जी ख़र्च घोड़े जो वधीक आहे। इहो हिननि खे सलाम आहे जो घोड़नि ऐं पुटनि लाइ चवंदा हिसाबु कोन्हे को, बाक़ी घोड़े जो ख़र्च तक़रीबन 5000 रुपया हिकिड़ी तारीख़ हिकिड़े घोड़े जो ख़र्चु आहे। उन सां गॾु हिकिड़ो माण्हू बि लाज़मी घोड़े सां हूंदो जेको उन जी साफ़ सफ़ाई कंदो, संज रखंदो, अॻिते पोइते ख़र्च बाक़ाइदे आहे। बहरहाल शौक़ु ई भलो आहे, हिन में का जुआ कोन्हे, का ठड़ी कोन्हे, पंहिंजी सिंध सकाफ़त जो शौक़ु आहे। ऐं हीउ अमीर माण्हू ई करे सघे थो साईं, ज़मींदार माण्हू ई करे सघे थो, ग़रीब खां हींअर हीउ कमु घणो थी वियो आहे। तव्हां पंहिंजो जेॾी महिल अनाउंसमेंट कंदा आहियो उन जा जेके झलका आहिनि, जेके माण्हू खे तव्हां ॾे मुतवजा कंदा आहिनि, उन जी थोरो ॿुधायो। साईं ॾिसो न, हाणे जीअं आउं शाइर हणंदो आहियां, कांटों पे चल के आई पिया तेरे गाँव में, देख बलम तेरी कसम छाले पड़े पाँव में। ऐं ॿियो मुंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे जुज 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 वारो, इहो तक़रीबन वणंदो आहे सभिनि खपतनि खे। जी सर। घोड़नि जा के नाला तव्हांखे यादि हुजनि? नाला जी तक़रीबन सभिनि घोड़नि जा यादि आहिनि, पर हीअ जेके हींअर आया आहिनि मेले में जा मशहूरु घोड़ा जेके हलनि पिया, इन सभिनि जा मूंखे यादि आहिनि। साईं नालो जीअं साहब मोहम्मद खान जो कबूतर घोड़ो आहे, मजनू घोड़ो आहे। जीअं हिते हाजी पप्पू हिंगोर जो नाचू घोड़ो आहे, ॾाॾा मोहम्मद फ़कीर जो हवाई जहाज़ घोड़ो आहे, रेस रज़ामंद ज़रदारी जो तवंगर घोड़ो आहे, मुजरी अब्दुरहमान ॾेथ जो दिलबर जानी घोड़ो आहे। जीअं त हिन पंहिंजो वसाण साहब जो मुश्ताक वसाण जो सिंध सिंगार घोड़ो आहे, नूर मोहम्मद वसाण जो दरवेश घोड़ो आहे, सरफराज़ राजड़ साहब जो आहे मेजर घोड़ो। तक़रीबन घोड़ा सभई आयल आहिनि। इन में तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? शौक़ु बि तव्हांजो आहे गुज़र सफ़र, ऐं केतिरी माण्हू जेके घोड़नि जा शौक़ीन आहिनि मोट तव्हांखे केतिरी ॾींदा बिज़ा? साईं अलाह जी महिरबानी आहे, मुंहिंजी रोज़ी पाए। तव्हां उतां ॾिसो था, ऐं पंहिंजे ख़र्च पंहिंजे ईंदो आहियां, हणंदो आहियां, कंदो आहियां। बहरहाल मालिक जा करम आहिनि, गंज थी वेंदो आहे। इन ई जहान में हलूं पिया, सभु कुझु हिते ई वरितो अथऊं, हिते ई पंहिंजो सभु कमु आहे। मोहबत तमामु घणी मिले थी, घोड़नि वारा धणी मूंखे सभु भाईंदा आहिनि। भले मेला हुजनि न हुजनि, आउं हूअं बि वेंदो आहियां त मुंहिंजी इज़त कंदा आहिनि, मूंखे भाईंदा आहिनि। का बि शइ मूंखे खपंदी आहे त मूंखे ॾींदा आहिनि। तव्हांखे भला जेको घोड़ो डोड़ंदो आहे ॾिसंदा आहियो, तव्हांखे कहिड़ी घोड़े जी चाल वणंदी आहे? साईं घोड़ो असुल में जेको हेठां वारो करे पोइ मिक्स करे वीर करे, उहो तमामु भलो घोड़ो सॾिबो आहे। ॿिया वरी हींअर 44 घोड़ा आहिनि, डायरेक्ट 44, उहे हींअर वरी दौर जेको आहे 44 घोड़े जो आहे। 44 हींअर कामयाबु घोड़ो आहे। सिंध में जेके पाण वटि इहो 44 ऐं जेके तव्हां ॿुधायो पिया चालूं घोड़नि जूं, इन्हनि शौक़ीननि खे वणंदियूं। ॿाहिरि जेके बलूचिस्तान या पंजाब आहिनि उते शौक़ीननि खे कहिड़ी वणे? साईं ॾिसो न, उते बि चोबाज़ घोड़ा बि आहिनि, उते नेज़ेबाज़ बि आहिनि, सिराड़े वारा बि आहिनि। पोइ सभु कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। बाक़ी पाण वटि हिते अॻु में वारड़े घोड़े खे पसंदि कंदा, हाणे जेको मिक्स करे जा 44 स्पीटर घोड़ो हुजे उनखे पसंदि कंदा। ऐं पाण वटि हींअर घोड़ा तक़रीबन बलोचिस्तान जो क्रास आहे हिते सिंध में। तव्हां भला घोड़नि जे शौक़ीननि खे को मैसेज ॾियणु चाहींदो नवनि हफ़्तनि खे, को पंहिंजे तरफ़ां? साईं माशाल्लाह, ही ज़बरदस्त शौक़ु आहे ऐं करणु खपे। इहो ई मैसेज आहे सिंध में जेके बि वॾेरा आहिनि जा घोड़नि जो शौक़ु कनि, घोड़ा धारिनि। ऐं घोड़ो धारणु हिकिड़ी सुनत बि आहे, उनखे खाराइणु पीआरणु हर शइ सवाब में शामिलु थिए थी। ऐं घोड़ो भागार जे दर ते ई हूंदो, हर माण्हू जे दर ते घोड़ो नथो थी सघे। इन करे जंहिंखे अलाह ॾिनो आहे त उहो घोड़ो धारे। जी नाज़रीन, तव्हां दिलावर उर्फ़ कमांडो जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तमामु तफ़सीली जेका गुफ़्तगू असां सां कई आहे घोड़नि जे शौक़ु, घोड़नि जा नाला, हुनजी अनाउंसमेंट जे हवाले सां। हुनजो फ़र्ज़ंद बि आहे, उनखे बि तयारु करे बि नंढड़ो हुनजो पुटु बि असां सां गॾु आहे। अदा, तव्हांजो नालो छा आहे? अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे इमदाद अली ख़ासकेली। तव्हांखे भला बाबा चयो आहे शौक़ु घोड़नि जो थियो आहे या तव्हां पंहिंजी चॉइस ते आया आहियो? असां पंहिंजी चॉइस ते बि आया आहियूं, वरी हिन कम में मज़ो इन लाइ आया आहियूं। इज़त आहे, सुठी आहे, सुठी रोज़ी आहे, इज़त वारो कमु आहे। तव्हां भला अनाउंसमेंट कहिड़े तरीक़े सां कंदा आहियो? थोरो सा उहे साॻियूं जीअं असांजो वालिद साहब कंदो आहे, उहे लॻे ताड़ी जुज जुज पाण सिखूं पिया, कयूं पिया, उहे ई साॻिया शाइर ॿाहिरि हर शइ। तव्हां भला किथे किथे मिलंदा आहियो? ऐं सॼी सिंध में जीअं उस्तादु आहे मुंहिंजो वालिद साहब आहे, इहो जिथे वञे थो उते वञा थो। जी, तव्हांखे भला माण्हू सुञाणंदा जेके घोड़नि जा शौक़ीन? जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सभु सुञाणंदा, सभु अमीर सुञाणंदा, आहिनि बि था। तव्हांखे भला कहिड़े चाल में घोड़ो वणंदो? तव्हांजो ख़फ़्त पंहिंजो, हर कंहिंजी सोच पंहिंजी आहे। तव्हां कीअं ॾिसो था घोड़े? 44, हा, हींअर स्पीटर घोड़ो हुजे 44 जो भलो हले।
नाज़रीन, दिलावर उर्फ़ कमांडो घोड़नि जो मशहूरु अनाउंसर सिंध लेवल ते उन्हनि जे फ़र्ज़नि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि घोड़े जे मालिक या शौक़ीननि हुनखे इहो मैसेज ॾिनो आहे त घोड़ो धारण हिकिड़ो सुनत बि आहे ऐं घोड़ो जंहिं घर में हूंदो उहो घर जेको भाॻनि भरियो सम्झो वेंदो ऐं घोड़नि जो जेको ख़फ़्त आहे उहो सभिनी ख़फ़्त खां तमामु आलीशान ऐं सुठो आहे। पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे आईंदा प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। घोड़ा मैदान में लहिया चालो जनाब मोहम्मद साले आले पाटा 4 मानक पाना